धरती जे टिएं दौर में जिन इंसाननि सिंधु माथिरी जी सरज़मीन आबाद कई, इहे संथाल, भील ऐं मैद यानी मुहाणा क़ौमनि जा अब्बा ॾाॾा हुआ, जेके भूनूत समुंड जे साहिल खां हिजरत करे आया हुआ। सिंधु नदी हिमालय जे अज़ीम धमाके खां अॻु बि वहंदी हुई। उन्हनि अवाइली आबादकारनि जूं कुझु खोपड़ियूं सेवण जे परियां जबलनि में शाह बिलावल जी वाट सां लधियूं वियूं आहिनि। बैद में सन 1922 या 23 में मोहन जे दड़े जी खोटाई दौरान अहिड़ियूं कुझु वधीक खोपड़ियूं हथ आयूं, जेकी माहिरनि जी राय मुताबिक़ संथाल ऐं कोल यानी कोल्ही नसलनि जे इंसाननि जूं आहिनि। ताहम ग़ालिब गुमान आहे त सिंधु माथिरी में नए पत्थर जे दौर जी तहज़ीब जा बानी दरावड़ हुआ, जिन जूं खोपड़ियूं पिणु मोहन जे दड़े जी खोटाई मां संथालनि ऐं कोल्हियुनि जे खोपड़ियुनि सां गॾु लधियूं वियूं आहिनि। उन्हनि दरावड़नि जी नसलनि मां सिंध में अॼु बि ओड मौजूद आहिनि। दरावड़नि जो अवाइली वतन लेमरिया खंड हो। उन्ही जे पैसिफिक महासागर में ग़र्क़ थियण बैदि ग्वांदाना मुल्क में आबाद थिया। जॾहिं उहो मुल्क बि अर्ज़ियाती ओथुप में सरकी वियो, तॾहिं हिकु नओं मुल्क वसायाऊं, जेको ओड आस्थान सॾजण लॻो। उहो नालो मटिजी अड़े सां थियो। उन्हनि ओडनि मां कुझु कबीला उतां लॾे अची सिंध जे ॾखण ओभर सरहद ते आबाद थिया, जितां सिंध जे संथालनि ऐं कोल्हियुनि ते काहे आया। मोहन जे दड़े मां लधल ओड दरावड़नि जूं खोपड़ियूं ॾेखारनि थियूं त हिननि क़दीम सिंधी लोकनि संथालनि ऐं कोल्हियुनि खे ग़ुलाम बनाए उन्हनि खां पहिरियों सिंधी माथिरी जी तहज़ीब में मज़दूरी कराई। सिंध में पहिरियां जायूं अॾे रहंदड़ इंसान इहे ओड दरावड़ हुआ। सिंधु तहज़ीब जी तख़लीक़ कारनि मुतालिक़ मुख़्तलिफ़ राया आहिनि त बैनर्जी उन्हनि खे दरावड़ ॼाणायो आहे। गोर्डन चाइल्ड जी तहक़ीक़ मूजिबि सिंधु माथिर जी पहिरीं तहज़ीब जा मामार समेरी नसलनि मां हुआ, जेकी असुल सिंधी हुआ। किन माहिरनि जी राय आहे त सिमेरी ऐं दरावड़ हिकु नसल हो, जेको कंहिं ज़माने में पूरे हिंदुस्तान में आबाद हो, जितां कुझु कबीला रफ़्ता रफ़्ता मेसोपोटेमा वञी आबाद थिया ऐं हुते अज़ीम समेरी तहज़ीब क़ाइमु कयाऊं। हिकु नज़रियो उहो बि आहे त सिंधु माण्हू आर्या क़ौम मां हुआ, ताहम मुमकिन आहे त इहे माॻई हिकु बिल्कुलु मुख़्तलिफ़ नसल जा इंसान हुआ। हिकु ॿियो नज़रियो मख़लूत नसल जे मामारी मुतालिक़ पिणु उन्ही करे क़ाबिल क़बूल नाहे त क़दीम दौर में इज्तमाही तरक़ी जो तसव्वुर नामुमकिन हो। ताहम मोहन जे दड़े में तरक़ी याफ़्ता सिंधु तहज़ीब जा 7 तबक़ात नज़र अचनि था। सिंधु माथिरी जे मजमूई खोटाई मां 40 इंसानी ढांचा मिलिया आहिनि। उन्हनि जी चकास मां माहिरनि जी राय मुताबिक़ मालूम थो थिए त संदुन कद नंढा ऐं मथा वॾा हुआ, चप थुल्हा ऐं नक वेकरा हुअण, चमड़ी कारी ऐं वार गुंडेदार हुआ। इहे निशानियूं हामी नसल ऐं दरावड़ कबीलनि सां ठहिकी अचनि थियूं ऐं लस ॿेले, कलात, खारान ऐं चाग़ई जा बिरोही पिणु दरावड़ी नसल ॾेखारनि था। प्रोफेसर बिशम जी राय मुताबिक़ दरावड़ सिंधु माथिरी जी क़दीम क़ौम हुई। दरावड़ी ॿोली तामिल ॿोली सां पिणु मुशाबहत रखे थी, जेका क़दीम तरीन तामिल ज़बान सम्झणु घुरिजे। बलोचिस्तान जा बिरोही सिंध जा मांगर मुहाणा ऐं श्रीलंका ऐं तामिल नाडु ॾखण हिंदुस्तान जा तामिल दरावड़ी नसल जो तसलसुल ॾेखारनि था। दरावड़ी ॿोली में मांगर माना ॼार वारो यानी मच्छी मारण लाइ ॼार ठाहींदड़, समन जे दौर ताईं कींझर जे किनारे वारे इलाइक़े खे
मांगर चयो वेंदो हो।